रावलपिंडी आम चूंडुनि में मुबैना धांधली ते कलम 144 जे तहत पाबंदी बावजूद डिविजनल इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॿाहिरां एहतजाज करण ते चूंडुनि में हिस्सो वठंदड़ पीटीआई जे 6 हिमायती याफ़्ता उम्मीदवारनि समेत 62 ॼणनि ऐं 350 खां वधीक नामालूम कारकुननि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। सादिकाबाद थाणे में पुलिस जे मदीयत में केस दाख़िल कयो वियो, जंहिंमें कलम 144 जी भञकड़ी कानून जे ख़िलाफ़ माण्हुनि खे गॾु करण, रोड ब्लॉक करे ट्रैफिक में रंडक विझण, धमकियूं ॾियण ऐं पथराव करे सरकारी मिल्कियत खे नुक़सान पहुचाइण समेत पुलिस मज़ाहमत में ॿिया कलम शामिल आहिनि। केस में लिखियो वियो आहे त पीटीआई जे ज़रिए डिविजनल इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां ड्यूटी ते हुआसीं त चांदी चौक वटि 350 माण्हुनि ते ॿधल रैली उम्मीदवार NA 257 संबारिया ताहिर सूबाई असेंबली जे नई चूंडियल मेंबर तनवीर असलम जी क़यादत में इलेक्शन कमीशन जे ऑफिस साम्हूं पहुता ऐं रोड ब्लॉक करे चिड़ ॾियारींदड़ तक़रीरूं शुरू कयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।